अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे खिपरे खां ख़बर ॾींदा हलूं त जीलानी जमायत जो रूहानी पेशवा पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो फर्ज़ंद पीर अमीर अली शाह जीलानी खिपरे पहुतो। इन हवाले सां वधीक तफ़सील ॾिसूं था अवेस कुंभर जी इन रिपोर्ट में। जीलानी जमात जो रूहानी पेशवा पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो फर्ज़ंद पीर अमीर अली शाह जीलानी खिपरो पहुतो, जिते हुन समाजी अॻवान ऐं वकील भागचंद सोनारे पारां ॾिनल मांझांदे जी दावत में शिरकत कई। उन मौक़े ते सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे हुन चयो त दरगाहूं अमन ऐं भाईचारे जो दर्स ॾियनि थियूं, जिते माण्हू बिना ज़ात पात जे अचनि था। हुन चयो त जिते हिकिड़ाई जो पैगाम मिले थो। हुन चयो त जीलानी जमायत कमारा शरीफ़ जे गादी नशीन पीर नूर मोहम्मद शाह जीलानी जो पैगाम बि प्यार मोहब्बत अमन भाईचारे जो पैगाम आहे ऐं औलाद खे पढ़ायो, पाड़ेसिरनि जो ख़्यालु रखियो ऐं कंहिंजी दिलि आज़ारी न कयो। उन मौक़े ते नंदलाल आलूमल सोनी, विनोद सोनी, दीपक सोनी, सहाफ़ी राजा रशीद कुंभर, मलक आदिल ख़ान, असगर नोड़ी ऐं ॿिया पिणु मौजूदु हुया। अवेस कुंभर, अवामी न्यूज़, खिपरो।